बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। असां पंहिंजे इन चैनल ते क्लास 6 जी साइंस मुतलिक़ जेको कोर्स स्टार्ट कयो हो, उन कोर्स जे पहिरें चैप्टर जी अॼु असां ॿी क्लास में हाज़िर आहियूं ऐं इंशाल्लाह हिन क्लास में पाण माइक्रोस्कोप जे मुतलिक़ सिखंदासूं त माइक्रोस्कोप छा हूंदो आहे, माइक्रोस्कोप जा पार्ट्स कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि पार्ट्स जा कहिड़ा कम हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे थो, उन्ही बाबति डिटेल में पाण अॼु हिन क्लास में सिखंदासीं। त हिन क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटण ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। असां जेको साइंस क्लास 6 जी जेका साइंस आहे उन्ही जो जेको चैप्टर फर्स्ट आहे, उन में पहिरियों जेको असांजो ऑब्जेक्टिव हूंदो आहे उहो हूंदो आहे सेल। जॾहिं असां उन सेल खे क्लियर कयो, सेल यानी जीव घरड़ो, उहो असांजी पहिरीं वारी क्लास हुई। उन खां पोइ जेको नेक्स्ट असां वटि ऑब्जेक्टिव अचे थो उहो असां वटि हूंदो आहे खूरतबिनी यानी कि माइक्रोस्कोप। त माइक्रोस्कोप छा हूंदो आहे, इन मुतलिक़ अॼु असां हिन क्लास में डिटेल में तव्हांखे गाइड कंदासूं। त सभिनी खां पहिरीं असां तव्हांखे माइक्रोस्कोप जूं कुझु तस्वीरूं ॾेखारूं था, छो जो काफ़ी शागिर्द उहे हूंदा आहिनि जिन्हनि खे इहो ख़बर न हूंदी आहे त माइक्रोस्कोप यानी कि खूरतबिनी जी शिकल कहिड़ी हूंदी आहे। ठीकु आहे, उन लाइ असां तव्हांखे कुझु इन्हनि जा शेप्स ॾेखारींदासूं, माइक्रोस्कोप जो जेके आहिनि सो कुझु शिकलूं ॾेखारींदासूं त जीअं स्टूडेंट्स सिखी वञनि, सम्झी वञनि त हीअ तस्वीरूं माइक्रोस्कोप जो आहिनि ऐं जिते बि उहे तस्वीरूं ॾिसनि त उहे आइडेंटिफाई करे सघनि त ही तस्वीरूं जेके आहिनि ही आहिनि माइक्रोस्कोप जूं। ठीकु आहे, हालांकि माइक्रोस्कोप त हिकु निढड़ो इंस्ट्रूमेंट आहे ऐं इहो हर इंसान खे ख़बर आहे, लेकिन हीउ जेको असांजो कोर्स आहे क्लास 6 वारनि जो आहे त उन्हनि लाइ इहे नयूं शयूं हूंदियूं आहिनि। इन लाइ असां तव्हांखे फस्ट में जेको आहे सो कुझु तस्वीरूं ॾेखारूं था। इन लाइ हिते जेको आहे सो हिकु माइक्रोस्कोप जा मुख़्तलिफ़ जेके पार्ट्स आहिनि उन्हनि खे ज़ूम करे ॾेखारियो वियो आहे ऐं इन खां पोइ हिते ॾिसो ॿ माइक्रोस्कोप्स आहिनि, ॿिन्ही में डिफरेंस आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे, जेके ॿिन्हिनि जूं जेका बनावट आहे उन्हनि में फ़र्क़ु आहे, लेकिन ॿई आहिनि माइक्रोस्कोप। ठीकु आहे, ॿिन्हिनि खे असां खूरतबिनी चई सघूं था। हिन साइड वारी बि जेका हिन साइड ते तव्हां ॾिसो पिया इहो बि खूरतबिनी आहे, जॾहिं त हिन साइड ते ॾिसो पिया इहो बि खूरतबिनी आहे, यानी कि इन्हनि ॿिन्हिनि जो कमु साॻियो ई आहे, सिर्फ़ु शेप में डिफरेंस लॻे पियो। हिते तव्हांखे कंफ्यूज़ थियण जी का बि ज़रूरत नाहे। ठीकु आहे, अच्छा इन खां पोइ हीअ जेके तव्हां तस्वीरूं ॾिसो पिया हीअ बि माइक्रोस्कोप जूं ई आहिनि। हीअ जेका तस्वीर ॾिसो था इहा बि माइक्रोस्कोप जी आहे, यानी कि खूरतबिनी जी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ जेका हीअ तव्हां पहिरें ज़माने वारियूं जेके खूरतबिनियूं हुयूं, जेके स्टार्टिंग में जिन्हनि साइंसदाननि ठाहियूं, उहे कुझु हिन तरह सां हुयूं। ठीकु आहे, हीअ कुझु अजीब तरह सां लॻे पई, लेकिन इहो बि आहे माइक्रोस्कोप, यानी कि इहो बि खूरतबिनी ई आहे। ठीकु आहे, हाणे इहो असां उमेद करे सघूं था त स्टूडेंट्स जेका आहिनि सो माइक्रोस्कोप खे आइडेंटिफाई करणु सिखी विया हूंदा ऐं हू तस्वीर ॾिसी करे इहो सम्झी वेंदा त हीअ जेका तस्वीर आहे इहो आहे माइक्रोस्कोप जी। अच्छा, हाणे पाण हलूं था माइक्रोस्कोप खे डिटेल में हाणे पढ़ण ॾांहुं, त माइक्रोस्कोप छा हूंदो आहे, किथां आयो आहे ऐं इन जा पार्ट्स कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि पार्ट्स जा नाला छा आहिनि ऐं उन्हनि पार्ट्स जा कम कहिड़ा आहिनि। इन लाइ सभिनी खां पहिरीं ॾिसो हिते असां वटि हिकु माइक्रोस्कोप आहे ऐं उन सां गॾोगॾु हिते हिकु शेप ॾिनल आहे जंहिंमें काफ़ी सेल्स ऐं काफ़ी जेके आहिनि सो निढियूं शयूं नज़र अचनि पियूं, जेके असां आम इंसानी अख सां नथा ॾिसे सघूं। ठीकु आहे, अच्छा हीअ तव्हां सिंपल हिकिड़ी माइक्रोस्कोप ॾिसो पिया, इन में हिते का बि शइ डिफाइन नाहे कयल, लेकिन फ़िलहालु सभिनी खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुजणु खपे त माइक्रोस्कोप आहे छा। ठीकु आहे, उन लाइ असां कुझु डेफिनेशन्स तव्हांखे ॿुधाईंदासूं ऐं गॾोगॾु इहो माइक्रोस्कोप लफ़्ज़ किथां आयो आहे, इन जी माना छा आहे, इहो बि असां तव्हांखे हाणे गाइड कंदा आहियूं। इन लाइ सभिनी खां पहिरीं जेको असां हिस्ट्री ॾांहुं हलूं था त माइक्रोस्कोप लफ़्ज़ किथां आयो आहे, इन में आहे द वर्ड माइक्रोस्कोप इज़ ड्राइव्ड फ्रॉम द ग्रीक, यानी कि माइक्रोस्कोप जेको लफ़्ज़ आहे उहो ग्रीक लैंग्वेज मां आयो आहे, जेको ग्रीक हिकु ॿोली आहे जंहिं मां इहो माइक्रोस्कोप आयो आहे। अच्छा, उन ॿोली में माइक्रोस्कोप खे छा सॾियो वञे थो ऐं उन जी माना छा आहे, हाणे उहो तव्हां ॿुधो। हिते ग्रीक ॿोली में मैक्रो यानी कि जंहिंजी माना आहे सिमाल। अच्छा, मैक्रो जी माना आहे सिमाल, हाणे मैक्रो सॼो वञे वियो आहे ग्रीक ॿोली में। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ आहे स्कोपेन यानी सी, मतिलबु सी मतिलबु ॾिसणु। हाणे छा थियो,
हिन जी माना निकिरे पई द वर्ड माइक्रोस्कोप इज़ डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक मैक्रो मीन्स स्मॉल एंड स्कोपिन मीन्स सी, यानी कि माइक्रोस्कोप लफ़्ज़ जेको आहे उहो ग्रीक ॿोली मां आयो आहे, जंहिंखे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो वियो। हिकिड़ो आहे मैक्रो जंहिंजी माना आहे निढो, ऐं उन्ही खां पोइ जेको ॿियो आहे उहो आहे स्कोपिन जंहिंजी माना आहे ॾिसणु, यानी निढी शइ खे ॾिसणु। इहो लफ़्ज़ हिकु ग्रीक लैंग्वेज मां असां वटि पहुतो। अच्छा, इन जी जेका डेफिनेशन आहे माइक्रोस्कोप जी उहो ही आहे, ऐं इन में तव्हांखे असां क्लियर कराईंदासूं त माइक्रोस्कोप आहे छा। इन में चयो वियो आहे A microscope is an instrument used for looking at objects that cannot be seen with the naked eyes, यानी कि माइक्रोस्कोप हिकु इंस्ट्रूमेंट आहे, हिकिड़ो औज़ार आहे, ऐं इन औज़ार खे असां निढी शइ खे ॾिसण तौरु कमाणियूं था। उहो शइ जेका असां आम इंसानी अख सां नथा ॾिसी सघूं, तंहिंखे ॾिसण लाइ असां माइक्रोस्कोप जो इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, क्लियर थी वियो त माइक्रोस्कोप हिकु मशीन आहे, जंहिं मशीन जे ज़रिए असां उहो शइ ॾिसी सघूं था जंहिंखे असां आम इंसानी अख सां नथा ॾिसी सघूं। क्लियर आहे। अच्छा, उन खां पोइ इन जी हिकु ॿी बि असां डेफिनेशन ॾियूं था ताकी तव्हांजो अञा बि वधीक कॉन्सेप्ट क्लियर थी सघे। इन लाइ असां वटि हिकिड़ी ॿी डेफिनेशन इहो आहे, आन ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट यूज़्ड फॉर व्यूइंग वेरी स्मॉल ऑब्जेक्टिव्स। हाणे ॾिसो उहा ई ॻाल्हि थिए पई त जेको माइक्रोस्कोप आहे इहो हिकु ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट आहे। इंस्ट्रूमेंट मतिलबु औज़ार। ठीकु आहे, हाणे इहो हिकु अहिड़ो औज़ार आहे जंहिंजे ज़रिए असां तमामु निढियुनि शयुनि खे ॾिसूं था। उन लाइ मिसाल ॾिनो वियो आहे, सच एज़ मिनरल सैंपल आर एनिमल आर प्लांट सेल। अच्छा, जेके एनिमल जा या वरी जेके प्लांट्स जा सेल हूंदा आहिनि, जेके जीव घरड़ा हूंदा आहिनि, उन्हनि खे असां माइक्रोस्कोप जी मदद सां बि ॾिसी सघूं था। हाणे क्लियर थी वियो हूंदो त माइक्रोस्कोप छा आहे। अञा बि असां हिकु डेफिनेशन ॾियूं था ऐं उन्ही में वधीक कोशिशि कंदासूं त तव्हांजो इहो क्लियर थी सघे। उन्ही में इहो आहे, A microscope is a laboratory instrument used for examine objects that are too small to seen by the naked eyes। अच्छा, हिन में इहो चयो वियो आहे त माइक्रोस्कोप जेका लेबोरेटरी में इस्तेमालु थियण वारो हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे, ऐं इन खे जेको आहे सो तमामु निढियुनि शयुनि खे ॾिसण तौरु इस्तेमालु कयो वञे थो। हाणे इन्हनि सभिनी डेफिनेशन खे असां मिलायूं था ऐं इन्हनि जो जेको मक़सदु ज़ाहिर थिए पियो उहो इहो आहे त जेको माइक्रोस्कोप लफ़्ज़ आहे उहो आयो आहे ग्रीक ॿोली मां, जंहिंमें ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो मैक्रो, ॿियो आहे स्कोपिन। हाणे मैक्रो जी माना आहे निढो, स्कोपिन जी माना आहे सी। अच्छा, निढियुनि शयुनि खे ॾिसणु। हाणे माइक्रोस्कोप जो सिंपल मतिलबु छा आहे, सिंपल डेफिनेशन इहो आहे त माइक्रोस्कोप हिकु अहिड़ो औज़ार आहे जंहिं औज़ार जी मदद सां असां तमामु निढियुनि शयुनि खे ॾिसी सघूं था, उहे शयूं जेके असां आम इंसानी अख जी नज़र सां नथा ॾिसी सघूं। तिन शयुनि खे असां छा जी मदद सां ॾिसी सघूं था, उन्हनि खे असां माइक्रोस्कोप जी मदद सां ॾिसी सघूं था। जीअं त बैक्टीरिया थी विया, बैक्टीरिया खे असां आम इंसानी अख सां नथा ॾिसी सघूं। हाणे जेकॾहिं असांखे इहे ई बैक्टीरिया ॾिसणा आहिनि त उन लाइ असां माइक्रोस्कोप जो यूज़ कंदासूं, माइक्रोस्कोप जो इस्तेमालु कंदासूं। त अहिड़ियुनि बारीक़ शयुनि खे ॾिसण लाइ असां माइक्रोस्कोप जो इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं अहिड़ियुनि बारीक़ शयुनि खे ॾिसण लाइ असांखे छा जी ज़रूरत पवंदी आहे, माइक्रोस्कोप जी ज़रूरत पवंदी आहे। अच्छा, उन खां पोइ हाणे असां ॻाल्हि कंदासूं माइक्रोस्कोप जे जेके पार्ट्स आहिनि उन्हनि जे कम मुतलिक़, त इन जा पार्ट्स कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा कम कहिड़ा हूंदा आहिनि। इन लाइ तव्हांजे साम्हूं हिते हिकु शेप ॾिनल आहे माइक्रोस्कोप जी, ऐं उन में तव्हां ॾिसी सघो था त हिते बाक़ाइदगी सां लाइन जे ज़रिए हाईलाइट कयो वियो आहे त फलाणे पार्ट जो नालो फलाणो आहे। ठीकु आहे, उन मां सभिनी खां पहिरीं असां वटि आहे आई पीस, उन खां पोइ आहे आई पीस ट्यूब, उन खां पोइ आहे बॉडी ट्यूब। अच्छा, कोरस फोकस, नोज़ पीस। इन तरह सां ही डिफरेंट्स नेम आहिनि जेके आहिनि सो माइक्रोस्कोप जे बॉडी जा। माइक्रोस्कोप जी जेको पूरी माइक्रोस्कोप आहे उन जा ही मुख़्तलिफ़ पार्ट्स आहिनि ऐं उन्हनि जा इहे नाला आहिनि। ठीकु आहे, ऐं इहे नाला असां तव्हांखे टोटल ॿुधायूं था ऐं उन खां पोइ इन्हनि जा कम तव्हांखे ॿुधाईंदासूं त इन्हनि पार्ट्स जा कम कहिड़ा हूंदा आहिनि। सभ खां पहिरीं जेको फर्स्ट में आहे उहो आहे आई पीस। अच्छा, उन खां पोइ हूंदो आहे आई पी ट्यूब्स। अच्छा, आई पीस ऐं आई पीस ट्यूब में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन खां पोइ आहे कोरस फोकस। ठीकु आहे, तंहिंखां पोइ आहे बॉडी ट्यूब, उन खां पोइ आहे फाइन फोकस,
ऐं इन खां पोइ असां वटि आहे नोज़ पीस ऐं तंहिंखां पोइ असां वटि आहे ऑब्जेक्टिव लेंस। अच्छा, इन खां पोइ असां वटि आहे आर्म। ठीकु आहे, हीअ तरतीब सां माइक्रोस्कोप जा पार्ट्स आहिनि। ऐं इन खां पोइ आहे स्पेसिमेन स्टेज। अच्छा, तंहिंखां पोइ आहे स्टेज क्लिप्स, उन खां पोइ बेस। अच्छा, बेस खां पहिरीं छा आहे एल्यूमिनेशन मिरर। ठीकु आहे, हीअ जेके तव्हां नाला ॾिसो पिया, हीअ तव्हांखे बाक़ाइदे हिकु लाइन जे ज़रिए उन पार्ट ताईं इहो लाइन ॾिनल आहे त हिन पार्ट जो हीअ नालो आहे। ठीकु आहे, ऐं इहे सभई हिसा माइक्रोस्कोप में मौजूदु आहिनि। यानी कि इन्हनि सभिनी जेके पार्ट्स आहिनि सभिनी हिसनि खे मिलाए करे हिकु माइक्रोस्कोप ठही वञे थी ऐं इन्हनि सभिनी हिसनि जा पंहिंजा कम आहिनि। सभई हिसा पाण में मिली करे हिकिड़ो कमु परफॉर्म कंदा आहिनि ऐं उहो सभई हिसा मिली करे हिकिड़ी माइक्रोस्कोप ठहे थी। क्लियर थियो? अच्छा, हाणे इन्हनि जा कम कहिड़ा आहिनि उन मुतलिक़ असां तव्हांखे हिते डेफिनेशन सां हर लफ़्ज़ खे बयानु करे ॿुधायूं था। डेफिनेशन सां असां वटि जेको आई पीज़ आहे, यानी कि असां वरी बि फर्स्ट स्टेप सां स्टार्टिंग कंदासूं। जेको असां वटि आई पीज़ आहे, इहो जेको आई पीज़ आहे द लेंस व्यू लुक थ्रो टू सी स्पेसिमेन। अच्छा, हीअ जेको आई पीस ॾिसो पिया, हिते हिकु गिलास लॻल हूंदो आहे, हिकु काओ लॻल हूंदो आहे, हिकु लेंस लॻल हूंदो आहे। हिन लेंस जी मदद सां जेके बि हिते स्पेसिमेन स्टेज ते शयूं पियल आहिनि, यानी हिते जेको असां वटि मौजूदु हूंदो आहे स्टेज क्लिप वटि, त उते जेके बि शयूं पियूं आहिनि उन्हनि खे असां ॾिसी सघूं था। अच्छा, ऐं उन खां पोइ हाणे क्लियर थी वियो हूंदो त आई पीस छा आहे। आई पीस हिते सभिनी खां पहिरीं हिते हिसो हूंदो आहे माइक्रोस्कोप जो, जंहिं हिसे में लेंस लॻल हूंदो आहे ऐं उन लेंस जी मदद सां असां जेको असांजो कमु हूंदो आहे, जेका शइ असां ॾिसणु चाहियूं था उहो असां हितां ॾिसी सघूं था। हितां ॿिए कंहिं बि हिसे तां उहो शइ नथा ॾिसी सघूं। डायरेक्टली असां हिते नज़र विझूं त उहो शइ असांखे नज़र कोन ईंदी। उन खे ॾिसण लाइ असांखे छाजी ज़रूरत पवंदी आहे, आई पीस मां ॾिसण जी ज़रूरत पवंदी आहे। इन खां पोइ असां वटि सेकेंड नंबर ते आहे आई पी ट्यूब। अच्छा, हीअ आई पी ट्यूब छा कंदी आहे, हीअ होल्ड कंदी आहे, हीअ झलींदी आहे। छा खे झलींदी आहे? आई पीस खे झलींदी आहे। यानी कि हीअ हिकु अहिड़ो ट्यूब आहे जंहिं ट्यूब जे टॉप ते जेको आहे आई पीस लॻल हूंदो आहे, आई पीस लॻल हूंदो आहे, हिकु लेंस लॻल हूंदो आहे, त उन लेंस खे जेको आहे सो आई पीस ट्यूब झलींदी आहे। अच्छा, तंहिंखां पोइ असां वटि थर्ड नंबर ते आहे बॉडी ट्यूब। अच्छा, बॉडी ट्यूब छा हूंदो आहे? इन लाइ चवे थो द बॉडी ट्यूब कनेक्ट्स द आई पीस टू द ऑब्जेक्टिव लेंसिस। अच्छा, हाणे ॾिसो आई पीस खां वठी ऑब्जेक्टिव लेंसिस, हीअ जेके लास्ट में तव्हां टे ॾिसो पिया, हीअ टे असां वटि आहिनि ऑब्जेक्टिव लेंसिस। हाणे इन्हनि सभिनी खे कनेक्ट केरु पियो करे? इन सभिनी खे कनेक्ट करे पियो बॉडी ट्यूब। यानी आई पीस खां वठी ऑब्जेक्टिव लेंस ताईं सभिनी खे कनेक्ट करण वारो असांजो आहे बॉडी ट्यूब। ठीकु आहे, इन जो कमु आहे इन्हनि शयुनि खे कनेक्ट करणु। इन बॉडी ट्यूब जे ज़रिए ई हीअ शयूं पाण में कनेक्ट आहिनि, मिलियूं पियूं आहिनि। अच्छा, इन खां पोइ असां वटि आहे कोरस फोकस। अच्छा, कोरस फोकस छा आहे? कोरस फोकस हिते हिकु व्हील लॻल आहे, हिकु नंढो फीतो लॻल आहे, जंहिंखे घुमाइण सां इन जो फोकस थिए थो। जेका हिते असां वटि लॻल हूंदी उन ते फोकस केयर करे थो, उन ते फोकस ॾियारण लाइ असांखे कोरस फोकस जी मदद घुरणी पवे थी। कोरस फोकस जी मदद सां ई असां उहा शइ ॾिसी सघूं था। यानी कि तव्हां डायरेक्ट हिते हिकु ब्लेड लॻाईंदव, हिते जेका तव्हां वटि शीट हूंदी उन खे लॻाईंदव, त उन खे तव्हां डायरेक्टली नथा ॾिसी सघो। ठीकु आहे, उन खे ॾिसण लाइ असांखे छा करिणो पवे थो? कोरस फोकस जी मदद जी ज़रूरत पवंदी आहे उन खे क्लियर करे ॾिसण लाइ। ठीकु आहे, ऐं जॾहिं असां इहो क्लियर करे वरितो त उन खां पोइ असां वटि हूंदो आहे फाइन फोकस। अच्छा, फाइन फोकस छा हूंदो आहे? फाइन फोकस उहो शइ आहे, उहो इन जो हिसो आहे जंहिं हिसे जी मदद सां असांजो ऑब्जेक्ट खे ज़ूम करे ॾिसी सघूं था, इनक्रीज़ करे इन जी डिटेल ॾिसी सघूं था। अच्छा, हाणे हिते तव्हां ॾिठो हूंदो स्पेसिमेन लिखियो पियो। स्पेसिमेन छा हूंदो आहे? हिते सवेर खां पाण स्पेसिमेन जी ॻाल्हि कयूं पिया। स्पेसिमेन उहो शइ हूंदी आहे, हिते सने बिलेट जहिड़ी हिते हिकु शीशो रखियलु हूंदो आहे, जंहिं ते असां तजुर्बो कंदा आहियूं, जंहिंजे उते असां माना जंहिं शइ खे चेक करणो आहे उन शइ खे रखंदा आहियूं। ठीकु आहे, उन खे असां स्पेसिमेन चवंदा आहियूं।
अच्छा, जॾहिं असां इहो बि क्लियर थी वियो त फाइन फोकस कहिड़ी शइ हूंदी आहे। फाइन फोकस उहो शइ हूंदी आहे जॾहिं असां कोरस फोकस जे मदद सां पंहिंजे ऑब्जेक्ट खे क्लियर कयो त वरी उन खे अञा बि इनक्रीज़ करे उन जी डिटेल ॾिसी सघूं था फाइन फोकस जी मदद सां। ऐं उन खां पोइ असां वटि आहे नॉइज़ पीस। अच्छा, नॉइज़ पीस छा आहे? हाणे नॉइज़ पीस हिते ॾिसो, हीउ हिकु नंढिड़ो माइक्रोस्कोप जो पार्ट आहे जंहिं पार्ट जे अंदरि ऑब्जेक्टिव लेंस लॻल हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे असां इन खे घुमाए सघूं था। इन खे घुमाईंदासीं छो जो हिते ॾिसो, हिते टे जेके तव्हां ऑब्जेक्टिव लेंस ॾिसो पिया, टिन्ही जा पंहिंजा कम आहिनि। हाणे असांखे कहिड़े लेंस जी ज़रूरत आहे, उन खे फोकस जी जाइ ते रखण लाइ असां छा कंदासीं, नॉइज़ पीस खे घुमाईंदासूं त हीअ जेके टे आहिनि इहे घुमंदा ऐं पंहिंजे मर्कज़ ते ईंदा। ठीकु आहे, उन खां जेको असां वटि थर्ड नंबर ते असां वटि आहे उन खां पोइ असां वटि आहे ऑब्जेक्टिव लेंस। अच्छा, ऑब्जेक्टिव लेंस मेन किरदारु इहो ई अदा कंदा आहिनि। हिननि जे अंदरि गिलास लॻल हूंदा आहिनि, इन्हनि जे अंदरि लेंस लॻल हूंदा आहिनि ऐं उहे ई लेंस छा कंदा आहिनि, जेके स्पेसिमेन जे अंदरि जेके असां बैक्टीरिया चेक करूं पिया, जेके असां सेल्स चेक करूं पिया, उन्हनि खे ज़ाहिर कंदा आहिनि। उन्हनि खे ॾेखारण में सभ खां वॾो किरदारु ऑब्जेक्टिव लेंस जो हूंदो आहे, यानी कि उन्हनि जो उहे ई असांजो ऑब्जेक्ट आहिनि। ठीकु आहे, अच्छा, तंहिंखां पोइ असां वटि आहे आर्म। हाणे आर्म जो कहिड़ो कमु आहे? हीउ जेको हिते तव्हां ॾिसो पिया आर्म। अच्छा, आर्म जो कमु हूंदो आहे, हिन पूरी यानी कि बेस खां वठी आई पीस ताईं सभई पूरी जेका हिकु माइक्रोस्कोप आहे उन खे कनेक्ट कंदो आहे ऐं झले बीहंदो आहे। ठीकु आहे, त इन सॼे हिसे खे कनेक्ट केरु कंदो आहे? आर्म कंदो आहे। आर्म खां पोइ असां वटि आहे स्टेज क्लिप्स। हाणे स्टेज क्लिप्स छा हूंदो आहे? स्टेज क्लिप्स उहे हिते क्लिप लॻल हूंदियूं आहिनि जेके स्पेसिमेन खे झले बीहंदियूं आहिनि। जेको असां हिते स्पेसिमेन लॻायूं था उन खे झले बीहंदियूं आहिनि। अच्छा, हिते उन खां पोइ आहे स्पेसिमेन स्टेज। हाणे स्पेसिमेन स्टेज छा हूंदो आहे? स्पेसिमेन स्टेज उहो हूंदो आहे जंहिं ते असां स्लाइड रखूं था। उन स्लाइड हीउ जेको तव्हां पूरो बैकग्राउंड हिते ॾिसो, पूरो हिकिड़ो जाइ ॾिसो पिया, इन पूरी जाइ खे असां स्पेसिमेन स्टेज चवंदा आहियूं ऐं इन स्पेसिमेन स्टेज जे मथे स्टेज क्लिप्स लॻल हूंदियूं आहिनि ऐं उहे ई स्टेज क्लिप्स स्लाइड खे झले बींदियूं आहिनि। हाणे स्लाइड उहो शइ आहे जंहिं ते असां पंहिंजे रत खे जेके बैक्टीरिया आहिनि उन्हनि खे चेक कंदा आहियूं। उन्हनि खे असां जेको आहे सो हिन स्लाइड में जेको आहे सो उहे स्लाइड्स न आहिनि ॾिनियूं, सॉरी। बहरहाल असां वरी बि तव्हांखे हीअ जेके बि आहिनि क्लियर कराईंदासूं। अच्छा, हाणे ॾिसो, सभ खां पहिरीं असां वटि आहे आई पीस। बाक़ाया जेके रहनि थियूं उन खे नेक्स्ट स्लाइड में क्लियर कंदा आहियूं, लेकिन जेको अॼु हींअर हीअ पढ़ियो आहे इन खे वरी दोहरायूं था। ॾिसो, आई पीस उहो इंस्ट्रूमेंट हूंदो आहे, उहो हिते लेंस लॻल हूंदो आहे जंहिं लेंस जे ज़रिए असां ऑब्जेक्टिव लेंस सां जेके असांजियूं स्लाइड्स आहिनि उते असांजो रिज़ल्ट ॾिसी सघूं था। ठीकु आहे, उन खां पोइ आहे आई पीस ट्यूब। आई पीस ट्यूब उहो माइक्रोस्कोप जो हिसो आहे जेको आई पीस खे झले बीहंदो आहे। तंहिंखां पोइ आहे बॉडी ट्यूब। बॉडी ट्यूब छा आहे? बॉडी ट्यूब आई पीस खां वठी जेके ऑब्जेक्टिव लेंस ताईं ही जेके बि पार्ट्स माइक्रोस्कोप जा आहिनि सभिनी खे कनेक्ट कंदी आहे। तंहिंखां पोइ असां वटि आहे कोरस फोकस। कोरस फोकस उहे जंहिं जे ज़रिए असां ऑब्जेक्टिव लेंस जंहिं ते लॻल आहे उन ते फोकस करे सघूं था। अच्छा, उन खां पोइ आहे फाइन फोकस। फाइन फोकस हिते हिकु नंढिड़ो व्हील आहे। जॾहिं असां कोरस फोकस ज़रिए असां उहो पंहिंजो रिज़ल्ट ॾिसंदासीं त वरी उन खे इनक्रीज़ करे, उन खे ज़ूम करे उन जी वधीक डिटेल ॾिसी सघूं था। तंहिंखां पोइ आहे नॉइज़ पीस। नॉइज़ पीस हिकु हिते व्हील लॻल हूंदो आहे, हीउ जेको जंहिंखे घुमाइण सां ऑब्जेक्टिव लेंस घुमंदा आहिनि ऐं असां जेको आहे सो जंहिं बि ऑब्जेक्टिव लेंस खे जंहिं इस्तेमालु करणो आहे उन खे सिलेक्ट करे सघूं था नॉइज़ पीस जी मदद सां। तंहिंखां पोइ असां वटि आहे ऑब्जेक्टिव लेंस। ऑब्जेक्टिव लेंस हिते तव्हां टे जेके आहिनि सो हिते ॾिसी सघो था। इहे टे असांजा आहिनि ऑब्जेक्टिव लेंस जंहिंजो माइक्रोस्कोप में सभ खां वॾो किरदारु हूंदो आहे। त इन्ही जे ई अंदरि कुझु अहिड़ा लेंस लॻल आहिनि जंहिं जे ज़रिए असां निढी खां निढी शइ खे ॾिसंदा आहियूं। ठीकु आहे, तंहिंखां पोइ हिते असां पढ़ियोसीं आर्म। आर्म छा हूंदी आहे? आइज़ पीस खां वठी एसी ताईं। ठीकु आहे, हीअ जेके आइज़ पीस खां वठी बाक़ी सॼी जेके माइक्रोस्कोप जे अंदरि पार्ट्स यूज़ कया विया आहिनि सभिनी खे कनेक्ट कंदी आहे, सभिनी खे झले बीहंदी आहे। ऐं उन खां पोइ असां वटि आहे
स्पेसिमेन स्टेज। स्पेसिमेन स्टेज ही उहो स्टेज आहे जंहिं ते स्टेज क्लिप्स बि हूंदियूं आहिनि ऐं स्लाइड्स बि हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। अच्छा, स्टेज क्लिप्स उहे क्लिप्स हूंदियूं आहिनि जेके स्लाइड्स खे झले बीहंदियूं आहिनि। स्लाइड्स छा आहे? स्लाइड्स हिते हिकु पटी रखियल हूंदी आहे, जंहिं पटी ते असां जेको तजुर्बो करणु चाहियूं था, जंहिं शइ खे ॾिसणु चाहियूं था, उन शइ खे रखंदा आहियूं, ठीकु आहे। अच्छा, हाणे अॻिते वधंदा आहियूं। उन खां पोइ असां वटि आहे स्पेसिमेन स्टेज। स्पेसिमेन स्टेज बि असां हींअर तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। अच्छा, उन खां पोइ असां वटि आहे एल्यूमिनेशन मिरर। एल्यूमिनेशन मिरर उहो मिरर आहे जंहिंजे ज़रिए माइक्रोस्कोप ताईं लाइट पहुचे थी। असां यानी कि माइक्रोस्कोप खे ॾिसण लाइ उन जेको असांजो ऑब्जेक्ट आहे उन खे ॾिसण लाइ लाइट जी ज़रूरत पवंदी आहे, ऐं उहो लाइट जो कमु छा कंदो आहे, केरु कंदो आहे? एल्यूमिनेशन मिरर कमु करे पियो, ठीकु आहे। उहो लाइट जो रिफ्लेक्शन ॾेखारे थो। ऐं लास्ट में असां वटि फाइनल आहे बेस, ठीकु आहे। हीअ जेको तव्हां बेस ॾिसो पिया, ही बेस यानी कि बुनियाद, माइक्रोस्कोप जा पेर, इहे पूरी माइक्रोस्कोप खे हिकु जाइ ते बीहण लाइ मदद ॾींदा आहिनि। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी जेको ही क्लास हुई पंहिंजी क्लास 6 जी साइंस जे पहिरें चैप्टर जी, इहो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं सम्झ आई हूंदी ऐं क्लियर सम्झ आई हूंदी। जेकॾहिं हिन में अञा बि तव्हांजो को क्वेश्चन हुजे त असांखे कमेंट करे लाज़मी पुछा कजो। थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो।